पर मां सम्झां थो त असां केॾियूं बि कोशिशूं कयूं था असांजूं सभु नाकारा कोशिशूं थियूं वञनि पियूं। अॻिलनि वटि कंहिं बि क़िस्म जी का असां सां हमदर्दी या उनखे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियणु या उन सां को अहिड़ो ख़्यालु करणु कंहिं बि क़िस्म जी को करणु 64 सालनि खां वठी असांजे मथां ज़ुल्म थियनि पिया। 1 फेबरवरी खां 21 फेबरवरी ताईं सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारण जे लाइ जेका मुहिम शुरू आहे उन सिलसिले में असांजो सेमिनार्स आहिनि, रैलियूं आहिनि, मुज़ाहिरा आहिनि, मुशाइरा आहिनि ऐं कॉन्फ्रेंसूं आहिनि ऐं उहो सभु कुझु जंहिंसां असां जागरता खे वधीक पखेड़े सघूं, फैलाए सघूं ऐं ऐवाननि ताईं पंहिंजे आवाज़ खे पहुचाइण जे लाइ हर उहा जदोजहद जेका हिन वक़्तु हिन जी घण रुखी जदोजहद जी ज़रूरत आहे सिंधियत बि संगत उन जदोजहद जो आगाज़ करे छॾियो। सिंधी ॿोली क़ौमी ॿोली आहे, 500 साल पुराणी ज़बान असांजी सिंधी आहे ऐं उन ते जेको बिल पास कयो आहे त उन ते अमल करायो वञे। मौजूदा जमहूरी हुकूमत खां पुरज़ोर मुतालबो था करियूं त सॼे पाकिस्तान में चइनी सूबनि में जेके सूबाई क़ौमी आहिनि ज़बानूं, पंजाबी आहे, सराइकी आहे, सिंधी आहे, बलोची आहे, सराइकी आहे, उन्हनि खे क़ौमी ज़बान जो दर्जो ॾिनो वञे। सिंधी ॿोली जेका आहे उहा हिकिड़ी हज़ार साल धरती आहे, उनजी सकाफ़त आहे, इन करे असांजी इहा डिमांड आहे हिन पीपल्स पार्टी गवर्नमेंट खां त हीअ जेका हिन खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। सिंधी अदबी शाख सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि जो मुतालबो आहे त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। कैमरामैन अली रज़ा भंबरो सां गॾु पारस रियाज़, आवा TV न्यूज़, हैदराबाद।